करमपुर में ख़बरवास शिरकदासी करमपुर भरसा चोलियाणी गाडाई बिरादरी जी बिंदुरन में जुड़ो थियो आहे। 4 ॼणा मारिजी विया आहिनि। शरीफ लाड़े वटि पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि गाडाई बिरादरी जा 4 ॼणा मारिजी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। करमपुर भरसा चोलियाणी ऐं गाडही बिरादरी जे 2 धुरिन में झेड़ो थी पियो आहे। 4 ॼणा मारिजी विया। शरीफ लाड़े वटि पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि गाडही बिरादरी जा 4 ॼणा मारिजी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। करमपुर भरसा चोलियाणी ऐं गाडही बिरादरी जे 2 धुरिन में झेड़ो थियो आहे। 4 ॼणा मारिजी विया आहिनि। जी नाज़रीन, वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि गाडही बिरादरी जा 4 ॼणा मारिजी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक वाक़िए बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। करमपुर भरसा चोलियाणी ऐं गाडही बिरादरी जे 2 धुरिन में झेड़ो थी पियो आहे। 4 ॼणा मारिजी विया आहिनि। वाक़ियो पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। अब्दुल गफ़ार उगाही लाइन ते मौजूद आहे। अब्दुल गफ़ार, आगाह कजो, वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। हिन वक़्तु हिन दुश्मनी में केतिरा जेके 2 धुरिन जा माण्हू आहिनि जेके मारिजी विया आहिनि? करमपुर भरसा चोलियाणी ऐं गाडाई बिरादरी जे 2 धुरिन में पुराणे तकरार तां झेड़ो थी वियो आहे। जहिड़े दौरान 2 धुरिन हिक ॿिए मथां जॾहिं हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग सबबि गाडाई बिरादरी जा जेका 4 माण्हू आहिनि उहे मौक़े ते मारिजी विया आहिनि। इतला बावजूद जेको 1 कलाक पोइ कश्मीर कानपुर ज़िले जे मुकल थाणे जी पुलिस जेको आहे वाक़िए हंधि पहुती आहे। लाश जेको आहे करमपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नेक्स्ट 2 धुरिन में छिकताण तेज़ थी वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल गफ़ार, मां असांखे तफ़सीलनि खां आगाह कयो।